अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ के प्रोग्राम अवामी मसला में बदीन खां माया जो मेज़बान अली मोहम्मद शाहानी। नाज़रीन, कोरोना वायरस के ख़दशे खां पोइ जीअं त पूरी दुनिया में कोरोना वबा जेका फैलियल है, इन जे करे पूरे पाकिस्तान समेत ख़ासि करे जेको आहे सो जेके सिंध जा इलाइक़ा आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि उन्हनि में कोरोना वायरस के ख़दशे खां पोइ लॉकडाउन जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। मुसलसल 22 ॾींहंनि खां वठी बदीन ज़िले में बि जेके उन जा नंढा वॾा शहर आहिनि, जंहिंमें गोलारची आहे ऐं तलहार आहे, मातली आहे, टंडो बागो आहे, उन जा जेके नंढा वॾा शहर आहिनि, पंगरियो आहे, शादीलाज आहे, खोसकी आहे, निंदो आहे, लवारी शरीफ़ आहे, कढण आहे, सिराणी आहे, कड़ियो गवर आहे, खोरवा आहे, राजो खानाणी ऐं ॿिया जेके नंढा वॾा शहर आहिनि मुकमल तौरु 23 ॾींहंनि ताईं मुसलसल जेको आहे सो लॉकडाउन हेठि रहिया आहिनि। ऐं इन हवाले सां हिते जेके पोरियत ॾियाड़ी ते कमु कंदड़ जेके मज़दूर आहिनि ऐं उन्हनि जो जेको गुज़ारो ई आहे, जेको मज़दूरी करे, महिनत करे, जफ़ाकशी करे ऐं हीअ जेको पोरियो करे सिरतगारी खणी या को ॿियो जेको आहे सो पोरियो करे पंहिंजो पेट गुज़र कनि था। इन हवाले सां हीअ जेको बदीन ज़िलो आहे, हूं त जेको आहे सो सिंध जो अमीर तरीन ज़िलो आहे, पर गुरबत में ग़रीब तरीन ज़िलो आहे। हितां जेका आहे सा तेल ऐं गैस बि हितां निकिरे थो, शुगर मिलूं बि हिते आहिनि, उन हूंदे बि हिते गुरबत तमामु घणी हुजण जे करे हिते जेके माण्हू आहिनि हिन वक़्तु लॉकडाउन हुजण जे करे मुसलसल बेरोज़गार ऐं बुख ते रहिया आहिनि। उन्हनि जा बचा जेके आहिनि मुसलसल बुख ते रहिया आहिनि ऐं बेरोज़गारी ऐं हिन मज़दूरी न लॻण जे करे मुसलसल जेका आहे सा बुख बदाली जे भर चढ़ण जे करे हिते जेके तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि। जॾहिं त इन हवाले सां असां हिते अॼु शहर जी जेका सूरत हाल आहे उनजो जाइज़ो वठंदासीं। हिते जेके मज़दूर आहिनि, वापारी आहिनि या जेके सियासी समाजी अॻुवान आहिनि या ज़िले इंतिज़ामिया आहे, उन्हनि खां पुछंदासीं त हीअ जेके 23 ॾींहं मुसलसल लॉकडाउन में गुज़रिया आहिनि त इहे उन्हनि जा कीअं पिया गुज़रनि। कोरोना वायरस जे ख़दशे खां पोइ लॉकडाउन जे करे जेके बदीन जे बेरोज़गारी ते या जेके मज़दूर आहिनि उन्हनि ते कहिड़ा असर पिया आहिनि, उन्हनि सां जेका आहे केतिरी परेशानी आहे, या जेका ज़िले इंतिज़ामिया आहे सिंध सरकार तरफ़ां जेको रिलीफ ॾिनो पियो वञे, जेका इमदाद ॾिनी पई वञे या जेको राशन ॾिनो पियो वञे उहो किथे किथे विरहायो पियो वञे। ऐं गॾोगॾु जेको आहे हिते रिलीफ पैकेज जो कहिड़ो ऐलान कयो वियो आहे। चूंडियल नुमाइंदनि बि सार हलंदी आहे या कोन कंदी आहे। जेके यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन आहिनि उहे बि अवाम वटि विया आहिनि या कोन विया आहिनि, चूंडियल नुमाइंदा अवाम वटि विया आहिनि या कोन विया आहिनि। इन सॼी ॾुखी सूरत हाल मां जेके ही अवाम गुज़रे पई, जेके मज़दूर गुज़रनि पिया, जेके माण्हू गुज़रनि पिया, उन्हनि खां पुछंदासीं त हुननि जो जेको हिन वक़्तु जेको आहे छा चवणु आहे ऐं सदन वक़्तु जेको आहे कीअं पियो गुज़रे ऐं उन्हनि सां जेका ही हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल आहे। बदीन में जीअं त अक़लियतुनि जो जेको आहे उहो बि हिते अक़लियती तमामु घणा आहिनि। उन हवाले सां हिते अक़लियती अॻुवान DM महाराज साहब मौजूदु आहे। DM साहब, तव्हां हिते अक़लियतुनि जा अॻुवान बि आहियो ऐं गॾोगॾु बदीन जा समाजी वर्कर, समाजी अॻुवान बि आहियो। हिन वक़्तु जेका कोरोना जेका वायरस जी सूरत हाल खां पोइ जेके मुसलसल 20-25 ॾींहंनि खां वठी जेका लॉकडाउन वारी सूरत हाल रही आहे, इन खां पोइ यकीनन त उन खे तव्हां ॾिसंदो त इहा लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ कोरोना जा वधण जा ख़दशा ऐं हीअ जेका इंतिज़ामिया ज़िले इंतिज़ामिया उन जो जेको आहे सो ग़रीबनि मिसकिननि जेके उन जी साहत जे हवाले सां कहिड़ा किरदार आहिनि, इन ते तव्हां कहिड़ी रोशनी विझंदव? कोरोना 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 लॉकडाउन 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 असांजो आवाम एतिरो त पिसजी रहियो आहे जो हिन वक़्तु जेको बि इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको हले पियो उहो उन जे थियण जे करे लॉकडाउन करण जो को मक़सदु जेको आहे सो फौत थी वियो आहे। वफ़ाक़ ऐं मर्कज़ जे विच में, वफ़ाक़ ऐं सिंध जे विच में जेका चपश कली हले पई, जेको हिक ॿिए ते इल्ज़ाम हणनि पिया त पोइ हीउ जेको प्रोग्राम औरतुनि जे हवाले सां अचे पियो त लॉकडाउन करण जो को मक़सदु ई कोन्हे। बीमारियूं वधनि पियूं, घर घर बीमारी पहुची वई आहे। असांजी इंतिज़ामिया, असांजा माण्हू जेतिरी कोशिशि कनि पिया उन जो रिज़ल्ट असांजे साम्हूं का बि कोन आई आहे। असां ख़ुदारा जेकॾहिं सिंध गवर्नमेंट एॾी महिनत करे पई त वफ़ाक़ उनखे सलो ॾियण लाइ तयारु कोन्हे। जेकॾहिं वफ़ाक़ हिकिड़ी ॻाल्हि थो करे त सिंध गवर्नमेंट ॿी ॻाल्हि थी करे। हाणे असांजो आवाम त विच में पिसजी रहियो आहे, चाहे उहो हिंदू हुजे या मुसलमान हुजे, असीं सभु परेशान आहियूं, असीं सभु परेशान आहियूं। अच्छा, हिन वक़्तु डिप्टी कमिश्नर बदीन खे जेको रिलीफ ग़रीब मिसकिन माण्हुनि जे लाइ मिलियो आहे, 2 करोड़ खां वधीक जेका बजट मिली आहे ऐं बदीन ज़िले जी बि अलॻि बजट आहे। सर्दी वारनि बि डिप्टी कमिश्नर बदीन जी जेका साहत आहे जे लाइ ग़रीब मिसकिन जेको पोरियत ॾियाड़ी ते कमु कनि था उन्हनि जे लाइ त हुननि जी मदद थी सघे, चुल्ह ॿरी सघे, छाकाणि त मुसलसल घर वेहण जे करे कारोबार हर शइ ते वॾो असरु पियो आहे। उहे मज़दूर आहिनि, महिनत कनि था, मज़दूरी जफ़ाकशी कनि था, पर मज़दूरी न मिलण जे करे हाणे इन त तव्हां कीअं था ॾिसो त उन्हनि जो वक़्तु कीअं पियो गुज़रंदो हूंदो? सही, सिंध गवर्नमेंट जे लाइ जेको ऐलान थियो आहे त 1 करोड़ 80 लख रुपया हर ज़िले में डिप्टी कमिश्नर ताईं पहुची चुका आहिनि, पर उन्हनि जी जेका विरासत आहे
के चवनि था त राति जो 4 बजे विरहाइनि था, के चवनि था राति जो 12 बजे विरहाइनि था। मिंट कुझु बि करे पर ॾियण वारो हू दातार आहे जेको चवंदा ॾेई न पचारे। सरकार ॾियण जे अहल कोन्हे, तंहिं करे असीं वरी बि अपील था करियूं त लॉकडाउन इहा बीमारी कोरोना खां बि वधीक आहे। अच्छा भैया, तव्हां ॻाल्हि कयो था लॉकडाउन न हुजणु घुरिजे, जॾहिं गवर्नमेंट चवे थी त लॉकडाउन हुजणु घुरिजे। हाणे तव्हां ॿिन्ही ॻाल्हियुनि में कंहिंखे पसंदि कंदो त लॉकडाउन जे करे जेको आहे सो हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे तव्हां ॾिसो पिया त हिन वक़्तु जेका शहरनि जा शहर बंदि आहिनि, मज़दूर सभु परेशान आहिनि, त पोइ जेके लॉकडाउन न हूंदो त बीमारियूं त पखड़ंदियूं न, त पोइ इन हवाले सां तव्हां छा चवणु? साईं ॾिसो न, बीमारी सॼी दुनिया में बीमारी आहे। दुनिया जा 200 खां वधीक ममालिक आहिनि जंहिंमें इहा बीमारी अचे पई। अमेरिका में वधीक आहे, इटली में वधीक आहे, दुनिया जे ॿियनि मुल्कनि में वधीक आहे। असां वरी बि ख़ुशकिस्मत आहियूं, अलाह साईं जी असां ते महिरबानी आहे जो सिंध वासियुनि ते अञा ताईं एॾो वॾो ॾमर कोन आयो आहे जेको ॿियनि मुल्कनि ते आयो आहे। पर जेके हालात आहिनि जेके ॿुधाइनि था, इन्हनि हालातनि जे करे त बीमारी जे करे इहे सभु ज़रूरतूं आहिनि जेके लॉकडाउन हुजण बि ज़रूरी आहे, पर उन ते अमल दरामद सही कोन पियो थिए। जेकॾहिं आवाम जी बहितरी लाइ कमु कोन पियो थिए, जेकॾहिं आवाम जी बहितरी लाइ को सुठो प्लानर न आहे, को गुड थिंकर कोन्हे, असां वटि जेके बि आहिनि बयानबाज़ी खां सवाइ असां वटि कंहिं बि क़िस्म जो को चाड़ो कोन्हे। DM महाराज साहिब जो ॻाल्हियूं ॿुधूं अवां त हुनजो चवणु हो त हीअ जेका प्लानिंग आहे दुरुस्त न आहे। वधूं था अॻिते, पुछूं था ॿी आवाम खां, ॿियनि माण्हुनि खां त उन्हनि जो छा चवणु। नाज़रीन, कोरोना वायरस जे ख़दशे खां पोइ जीअं त रोडनि ते जेके गाॾियूं मुसाफ़िर खणी मुख़्तलिफ़ शहरनि ताईं वञनि थियूं, उन जे हवाले सां हिन वक़्तु मुसलसल जेके गाॾियुनि जो बंदि हुजण खां पोइ जेके मुसाफ़िर आहिनि उहे बि परेशान आहिनि। हिते असां वेन जे अॾे ते उन वेन जे मालिक खां पुछंदासीं त उन्हनि सां जेके हिन वक़्तु जेका कहिड़ी सूरत हाल आहे, कहिड़ी सूरत हाल मां गुज़रनि पिया। साईं, तव्हां इहो ॿुधाईंदो, तव्हांजो वेन जो अॾो आहे, तव्हां मुसाफ़िर बि ईंदा हूंदा, परेशान आहिनि, काफ़ी ॾींहंनि खां वठी गाॾियूं बंदि आहिनि। ऐं हिन वक़्तु जेका कोरोना जे वायरस जे ख़दशे खां पोइ जेका हीअ जेका मुसलसल गाॾियुनि जो बंदि हुजणु, उन खां पोइ हीअ हिकिड़ो त ड्राइवर जेके आहिनि उहे बि बेरोज़गार थी विया हूंदा, गॾोगॾु मुसाफ़िरनि ते ऐं शहर में जेका सूरत हाल ईअं इन ते कहिड़ी रोशनी विझंदा? साईं, हिन वक़्तु पंहिंजो कोरोना खां जे हिन वबा हलण खां पोइ तक़रीबन महीनो थी वियो आहे। उन में ड्राइवर तबिको तमामु वीचारो परेशान आहे, बेहाल आहे, जेको ॾियारी कमाइण वारो माण्हू आहे। सरमाएदारनि खे त कुझु बि कोन्हे, पर उन खां गॾोगॾु आवाम जेकी बीमार जेके माण्हू दवा जे लाइ वञनि, उहो बि घर वीचारा बंदि पिया आहिनि। कंहिंमें काफ़ी फौतगियूं थी वियूं आहिनि, जेके इस्पतालनि ते न पुॼी सघिया आहिनि। हिते त कोई इलाजु जेतिरो थिए कोन पियो, जेको हैदराबाद जा ॿिए पासे इलाजु कराइनि था त उहे नथा पुॼी सघनि। तंहिंखां पोइ इहो जेको कारोबार ते वॾो असरु पियो आहे। उनखां पोइ कई मसइला आहिनि जेके पेश नज़र अचनि था। इन करे असीं चवंदासीं त ट्रांसपोर्ट ते थोरो हल्को हथु रखियो वञे, खोलियो वञे, नरमी ॾिनी वञे त माण्हू खे मंज़िल ते पुॼी सघनि। हाणे ॿाहिरि जो माण्हू केॾांहुं वञे, ॿाहिरि जो माण्हू किथे अचे वञे, का सवारी सहूलियत उनखे कोन्हे। इन करे असीं गवर्नमेंट खे, वफ़ाक़ी गवर्नमेंट खे बि अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे को रोज़गार जेको अहिड़ो मसइलो खोलियो वञे। डिप्टी कमिश्नर बदीन तरफ़ां शहर में गरीब बेरोज़गार आहिनि, ड्राइवर जेके आहिनि गरीब आहिनि, उन्हनि में राशन तक़सीम कयो पियो। छा हिते अहिड़नि जो ड्राइवर जेके मिसकीन गरीब आहिनि पूरे, उन्हनि में छा अहिड़ी का सूरत हाल इमदाद वग़ैरह? कुझु बि न मिलियो आहे। ड्राइवर वीचारा बेरोज़गार वेठा आहिनि, उन्हनि खे खाधे लाइ कोन थो मिले। को बि अहिड़ो ड्राइवरनि खे का असां लिस्ट न वरिती वई आहे ड्राइवरनि खां त भाउ ड्राइवर घणा आहिनि, तव्हां वटि घणा बेरोज़गार वेठा आहिनि, उन्हनि खे राशन जी ज़रूरत आहे, कंहिं मज़दूरी जी ज़रूरत आहे, उहो को बि कोन पुछियो वियो आहे। चूंडियल नुमाइंदा जेको उन्हनि जो को किरदारु, उन्हनि बि असांखां अञा ताईं ड्राइवरनि जे मसइले में, अॼु रोज़गार जे मसइले में कंहिं बि न पुछियो आहे। शहर जी जेका सूरत हाल उनखे कीअं था ॾिसो? केतिरा ई माण्हू बुख बेरोज़गारी जे वर चढ़ियल आहिनि। साईं, 100 मंझा 80% जेको आहे ग़रीब तबिको आहे जेको परेशान हाल आहे। चलो हींअर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो या पैसा जेके हलिया, कुझु माण्हुनि में साह पियो आहे, पर अञा अहिड़ा बि माण्हू आहिनि जंहिंजा कार्ड न आहिनि, जेके अञा बि बेरोज़गार बदहाली में वेठा आहिनि, जेको हिकिड़े किले टे इलाक़ तमामु तंग दस्ती में आहिनि। इन करे गवर्नमेंट खे चऊं था महिरबानी करे उन्हनि माण्हुनि ते नज़र रखो। औरतूं जी वॾी रश आहे, उन खां पोइ हिकु तरफ़ त हुकूमत तरफ़ां लॉकडाउन इन करे कयो वियो त माण्हू घरनि में विहनि। औरतूं जेको हिन वक़्तु हज़ारनि जे तइदाद में स्टेडियम में पैदल आहिनि, त उन हवाले सां छा चवंदो? कोरोना वायरस पखण जा ख़दशा आहिनि, उन्हनि ते कहिड़ो कंट्रोल कयो आहे? साईं, इहो जेको औरतुनि जो जेको हिकिड़ी हाल में हिकिड़े पिंडाल में औरतूं गॾु कयूं वियूं आहिनि, हिन में वधि खां वधि बीमारी पैदा थींदी, वॾा ख़दशा आहिनि। हिननि खे घुरिजे हा त घटि में घटि ब्लॉक सर्कल ठाहींदा, वार्ड वाइज़, महिला वाइज़ ठाहींदा, उते उन्हनि खे माण्हुनि खे मोकिलींदा, घर वेठे सभु खे मिली वञे हा। पर उहो हुननि न ठाहियो, जेको तमाशो कयो वियो आहे, जंहिंमें तमामु तव्हां ॾिसिजो अॻियां हली करे वबा तमामु वधंदी, जेका कंट्रोल में कोन ईंदी कंहिंजे बि।
खां पोइ जेको आहे मुसाफ़िरनि जो अचणु वञणु ऐं ट्रांसपोर्ट बंदि हुजण जे करे जेको आहे मुसाफ़िरनि खे वॾी तकलीफ़ आहे, ख़ासि करे जेके बीमार आहिनि मुख़्तलिफ़ इस्पताल ते वञण वारा उहे तमामु घणो परेशान आहिनि। इन हवाले सां हिते मौजूदु जेको ड्राइवर आहे वैन ड्राइवर उन खां पुछंदासीं त हिननि सां कहिड़ा मसइला आहिनि, गॾोगॾु जेके मुसाफ़िर आहिनि या बीमार आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि ताईं पहुचाइनि था उन्हनि जे हवाले सां वधीक संदनि छा चवणु। साईं तव्हां ॿुधाईंदो असांखे वैन जा ड्राइवर आहियो, तव्हां सां छा हिन वक़्तु कहिड़ा प्रॉब्लम आहिनि ऐं हिन खां पोइ मुसाफ़िरनि सां कहिड़ा पहिरीं असां सां इहो प्रॉब्लम आहे, जॾहिं खां लॉकडाउन थियो आहे असांजो साम्हूं कैमरामैन खे अर्ज़ु थो कयां असांजूं गाॾियूं ॾिसो, असांखे 70 गाॾियूं आहिनि, 70 असांजूं गाॾियूं हलणु कोन था ॾियनि। ठीकु आहे, जेकॾहिं असीं रोड ते था वञूं त पुलिस हलणु कोन थी ॾिए। मुसाफ़िरनि जे हवाले सां असांखे कॉल था कनि, असीं जेकॾहिं गाॾी खणी ॿाहिरि था कढूं त असांखे कंहिंखे बाउंड कयो थो वञे। असांजूं गाॾी अॻिते वई आहे, उहा गाॾी 555 में चालान कई वई आहे ऐं मुसाफ़िरनि खे एॾी परेशानी आहे। वीचारा तव्हां हींअर बि ॾिसो, मूंखे 10 माण्हुनि फ़ोन कई, तंहिंजे करे असीं हिते आया आहियूं। को बीमारी वारो को सीमारी वारो हुननि जी को तदारक करण वारो कोन्हे को। इन हवाले सां न असां सां कंहिं मीटिंग कई आहे त तव्हां सां छा अशर आहे छा नशर आहे, न असां वटि को चूंडियल नुमाइंदो आयो आहे, न असांखे कंहिं माना कंहिं बि एनजीओ या कंहिं इदारे जी तरफ़ां असांखे का बि ऑफर कोन्हे को ऐं वधि में वधि असीं मुतासिर थिया आहियूं, वधि में वधि। ज़िले इंतिज़ामिया या के चूंडियल नुमाइंदे न पुछियो आहे, जंहिंजे करे असीं सख़्तु परेशान आहियूं। सूरत हाल छा आहे, बुख मरूं पिया, वेठा आहियूं घर मंझि, ॿार निकिरनि था त पुलिस जे ॾंड जो वार लॻो पियो आहे। जे ॿार गुदाम ते वेहनि था तॾहिं बि पुलिस वेहणु कोन थी ॾिए। असांखे हाणे हुकूमत ॾिए न, हुकूमत जे एतिरो आंदो आहे असां जेकी ग़रीबनि जी जेकी उन टाइम ते असांखे माना घर में 6 बजे उथारींदा वोटनि न, अॼु उहे वोटनि में असां हुनखे चाढ़ियोसीं, अॼु वेठा एसियुनि में ज बुखनि में असीं मरूं पिया। असांखे हुकूमत ॾिए न असांखे सामान, न जे असांखे सामान मिलियो असीं पंहिंजे पाण खे बाहि ॾींहुं मारे वेंदासीं। आउं ताज मोहम्मद जे दर ते 2 चकर वई आहियां, 2 चकर ऐं दर ठुकाए बीह रहियसि ताज मोहम्मद जे घर मंझि करे आवाज़ु केरु कोन कढियो। वरी आउं वापसि आयसि, वरी ताज मोहम्मद जे भाउ खे मूं फ़ोन कई त उन पोइ असांखे चयो त हींअर असीं सामान कोन था विरायूं, जॾहिं विराईंदासीं तॾहिं ॾींदासीं। तंहिंखे बि अची 15 ॾींहं थिया आहिनि तॾहिं बि को असांजो वाज़ कोन थियो आहे। अञा उहो ॿुधायो पोइ असीं केॾांहुं वञूं, पोइ असांखे छॾियो, असीं निकिरी वञी पोरिया करियूं वञे, छॾीनि पोइ कोन था। असांजा बच्चा बुख पिया मरनि, मुंहिंजा 2 पुट वीचारा मज़ूरी कंदा आहिनि मेमण जी, अकबर मेमण जी होटल ते, उहो होटल बि बंदि पई आहे, मिस्त्रियुनि जा कम बंदि पिया आहिनि, ॿार न निकिरो बीमारी आहे, बाक़ी बुख में बीमारी आहे, बुख में पोइ मारियो ॿारनि खे। जीअं त नाज़रीन हिन वक़्तु जेको एमरजेंसी एहसास जेको फंड ॾिनो पियो वञे, मुख़्तलिफ़ जेके ज़िले बदीन जा सेंटर आहिनि उन्हनि में औरतुनि जी तमामु वॾी रश आहे। इन हवाले सां असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं डॉक्टर ज़हूर अब्बासी साहिबु। डॉक्टर ज़हूर अब्बासी साहिबु जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि जा चेयरपर्सन बि आहिनि, उन हवाले सां साईं जिन खां सां ॻाल्हाईंदासीं त हिन वक़्तु जेका कोरोना वायरस जहिड़ी वबा फैलियल आहे त उते तमामु घणी औरतुनि जी रश बि आहे ऐं हिकिड़ी जॻह ते जेके औरतूं कठा हुजनि थियूं पैसा वठण जे लाइ। इन हवाले सां डॉक्टर साहिबु हिन वक़्तु जेका कोरोना वायरस जो ख़दशो बि आहे, हिकु तरफ़ जेको हुकूमत लॉकडाउन मुसलसल कंदी रही आहे ऐं गॾोगॾु इहो आहे त औरतूं जेके पैसा वठणु अचनि पियूं, जेके रक़म वठणु अचनि पियूं, त उहे मुख़्तलिफ़ जेके सेंटर आहिनि तमामु घणी रश आहे। इन हवाले सां तव्हां छा महसूसु कंदो, छा महसूसु कयो पिया, छा ॿुधाईंदो त इहो हिन वक़्तु जेका रश एॾी सॼी आहे, छा इन जे कोरोना वायरस जे ख़दशे फैलण जा जेके इम्कान आहिनि तव्हांजी नज़र में कीअं थो लॻे ऐं हिननि औरतुनि जे लाइ हुकूमत खे या जेके ज़िले इंतिज़ामिया छा करणु घुरिजे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त आउं धरती टीवी जे इंतिज़ामिया जो शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे हिन फोरम ते अचण जो मौक़ो ॾिनो। जेको कोरोना डिज़ास्टर आहे सॼी दुनिया में हर हिकु जाइ ते हले पियो। जेके बि मेडिकल अथॉरिटीज़ आहिनि या दुनिया जा हेल्थ सां रिलेटेड माण्हू आहिनि उन्हनि जो हल काफ़ी अरसो अॻे ॿुधायो जॾहिं इहो डिज़ास्टर शुरू थियो त सोशल डिस्टेंस रखिणो आहे, घरनि में विहणो आहे, वेझो न आहे अचिणो। इहे बेसिक हिकिड़ा बुनियादी इलाज जा तरीक़ा आहिनि, उनजे बचाव जा तरीक़ा आहिनि। उन सिलसिले में सिंध हुकूमत जो तमामु सुठो बोल्ड ऐं सुठो हिकिड़ो इक़दाम रहियो त उन्हनि जेको सोशल लॉकडाउन जो डिसीशन वरितो, जंहिंमें आउं सम्झां थो काफ़ी तमामु सुठा जेके से उनजा नतीजा बि निकिता।
हाणे माण्हुनि जे जेका बुख ऐं बदहाली जी ॻाल्हि कई तदा इहो सुठियूं शयूं आहिनि त माण्हुनि खे ॾुखे वक़्त में हुकूमतूं मदद कनि। हुकूमत में जेका पहुच आहे उहा माण्हुनि ताईं पहुचाए ऐं समाजी तौर ते समाजी तंज़ीमनि ऐं फ़र्दनि जे अमलनि तहत बि इहे जेके मददूं आहिनि माण्हुनि ताईं पहुतियूं आहिनि। मगर जेको कुझु असां हिते ऑब्ज़र्व कयूं पिया या मुंहिंजा सीनियर दोस्त या असांजा कुलीग जेके डॉक्टर्स आहिनि उहे इन शइ खे ॾाढो सीरियस वठनि पिया। तमामु घणा तहफ़्ज़ात आहिनि, इवन जो हू परेशान आहिनि त अहिड़े क़िस्म जा गैदरिंग्स, अहिड़े क़िस्म जा माण्हुनि जा इज्तिमा जेके आहिनि से असांजे मुस्तक़बिल जे लाइ सुठा न आहिनि। जेके सिंध हुकूमत इक़दाम कया, क़दम खयां, उन्हनि क़दम खे बिल्कुलु ई नुक़सानु पहुचाईंदो ही जेको माण्हुनि जो इज्तिमा आहे। इहो प्रोग्राम बहितरु प्रोग्राम आहे ऐं हलणु बि खपे, लेकिन उन लाइ पाण खे हिकिड़ी स्ट्रेटजी, हिकिड़ो फार्मूलो तय करिणो पवंदो त हीउ जेको ॻठ माण्हुनि जो या हिकिड़े क़िस्म जो वॾो मेलो मचियो थो वञे, इन खे टोड़णो पवंदो। उन जे लाइ हिफ़ाज़ती इक़दाम डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया खे बि खणणा पवंदा ऐं माण्हुनि खे बि हिकिड़ो पंहिंजे पाण खे सोचणो पवंदो ऐं कुझु जेके सोशल क्लास माण्हू आहिनि, इहे माण्हू उते वञी करे रज़ाकाराना तौर ते इन्हनि माण्हुनि खे हिकिड़ी तरतीबवार तरीक़े सां बीहारीनि ताकी जे इहो वायरस जेको आहे स्प्रेड न थिए। ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अलाह साईं जी ज़ात पनाह ॾिए, जेकॾहिं इहो वायरस स्प्रेड थिए पियो त आउं वॾी ॻाल्हि कोन कंदुसि, तव्हां सभु पढ़ियल लिखियल माण्हू आहियो ऐं दुनिया जे हालतुनि ते TV चैनल्स ते सोशल मीडिया जे ज़रिए उन्हनि मुल्कनि जो अंजाम तव्हां ॾिसी वठो त पोइ कहिड़ियूं कंडीशन्स आहिनि। असां वटि हेल्थ सिस्टम एतिरो स्टेबलाइज़ न आहे, असां वटि मैन पावर एतिरो स्टेबलाइज़ न आहे जो इन एॾी वॾी आफ़त खे मुंहुं ॾियूं। ऐं पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन बदीन ऐं बदीन जे अवाम जे पारां इंतिज़ामिया खे ऐं बदीन जे माण्हुनि खे इहो पैगाम ॾींदुसि त ख़ुदारा इंतिज़ामी मामलनि खे बहितर ठाहियो ऐं अवाम जे लाइ इहो मैसेज आहे त तव्हां बि पंहिंजे शऊर खे थोरो बेदार करे इन मसइले खे सीरियस वठो। ऐं बदीन जे समाजी तंज़ीमनि खे, समाजी माण्हुनि खे मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे तूं पंहिंजा वॉलेंटियर उते मुक़ररु कनि जेके हिकिड़े तरतीब सां इन प्रोग्राम खे प्रोसीड कनि। डॉक्टर साहब जूं मुफ़ीद ऐं कराइतूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं, जिन जो चवणु हो त असांखे हिक ॿिए खां विछोटी रखणु घुरिजे ऐं समाजी जेके फ़ासिला रखणु घुरिजनि ऐं फ़ासिला रखण जे करे जेको आहे सो ही कोरोना वायरस जेका आहे इहा कॾहिं बि न फैलजंदी, छाकाणि त इन जो सिर्फ़ु एहतियाती जेको आहे हल आहे ऐं ॿियो को हल न आहे। असां वापारी अॻवान सां बि ॻाल्हाईंदासीं त जेको हिन वक़्तु कोरोना ख़दशे खां पोइ जेको आहे सो लॉकडाउन मुसलसल रहियो आहे, उन खां पोइ यकीननि त महांगाई बि थी हूंदी ऐं हीअ जेके वापारी आहिनि इहे बि जेके आहिनि से तमामु घणो सख़्तु परेशान आहिनि। इन्हनि खे बि जेको ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे या के ॿिया मसइला आहिनि, हाई सभु तव्हां हिते वापारी अॻवान बि आहियो, तव्हां असांखे ॿुधाईंदो त हिन वक़्तु जेको कोरोना ख़दशे खां पोइ जेको कोरोना वायरस आहे इहे ख़दशे खां पोइ जेको आहे लॉकडाउन मुसलसल रहियो आहे। हाणे मसइलो इहो आहे त लॉकडाउन तक़रीबन 15-20 ॾींहं थी विया। 20 ॾींहंनि में तक़रीबन असांजो माल घटि पियो अचे ऐं हिन खां पोइ असां लाज़मी असांजा होलसेल जा दुकान आहिनि, असांजो माल असां वटि ईंदो त असीं हलाईंदासीं न। जे ॿाहिरि खां गाॾियूं घटि पियूं अचनि, ईंदे माल न ईंदो त असांजा हिते ॿाहिरि जे जेके दुकानदार आहिनि लाज़मी असांखां माल वठंदा आहिनि त माल असां वटि हूंदो त असां वटि उन्हनि खे ॾींदासीं न। त घणो असरु थियो आहे, मज़दूर तबिको आहे, इन खां अलावा हिते वापारी जेके दुकानदारनि जो वॾो असरु थियो आहे लॉकडाउन जे करे। बहरहाल लॉकडाउन ज़रूरी आहे, हिन कोरोना बीमारी करे त ज़रूरी आहे, हुअणु खपे। अच्छा, इन सां छा महांगाई वधी आहे? महांगाई वधी आहे, खेप वधी वियो आहे, इन खां अलावा अटो बि वधो आहे पहिरियों खां। ऐं ॿियो किरायो जेको अॻे वठंदा असांजा 18,000 गाॾी अचे थी कराची मां घी जी, हाणे वठंदा 22,000। मतिलबु किरायो वधियो, लाज़मी असां गिह जा रेट बि वधाईंदासीं न। ज़िले इंतिज़ामिया तरफ़ वापारियुनि जे लाइ को भला का सहूलियत का उनजे लाइ पेके या का ॿी का शइ अहिड़ी उनजो ऐलान कयो वियो आहे? हिते बदीन में असां का कोन पिया ॿुधूं त के दुकानदार का ॾिनी हुजे या माल, पर पंहिंजो आहे डिस्ट्रिक्ट साहिबु त करे पियो बदीन खां ताज मामूद करे पियो, ॾे पियो माण्हुनि खे, ताज मामूद ॾे पियो, बाक़ी ॿी असां कोन पिया ख़ासि माण्हू ॾियनि या छा।
ग़रीब आवाम परेशान आहे ग़रीब आवाम हिन वक़्तु तव्हां वापारी अॻुवान पियो हिन वक़्तु जेके कारोबार बंदि हुजण खां पोइ हिकिड़ो इहो जो गवर्नमेंट खां तरफ़ां मिलनि पिया 12,000 रुपया इस सही आहे ॾियनि पिया त बहितरु आहे ग़रीबनि जो मसइलो हल थींदो कुझु न कुझु ग़रीब जेको घर लॉकडाउन जे करे घर वेठा आहिनि उन्हनि जो मसइलो कुझु न कुझु हल थी वेंदो जो 12,000 मिलंदा उन घर जो राशन वठंदा बाक़ी गवर्नमेंट त कोन बि ॾिए राशन हिते असां कुझु न ॿुधो आहे ॾे असां न ॿुधो पाकिस्तान पीपल्स पार्टी कल्चर विंग जे साबिक़ा जनरल सेक्रेटरी अली मोहम्मद पंवर साहब असां हिते हिन वक़्तु बदीन में मौजूदु आहियूं उन सां गॾु आहियूं ऐं उन सां ॻाल्हाईंदासीं त हिन वक़्तु कोरोना ख़दशे खां पोइ जेको बदीन जे लॉकडाउन थियण खां पोइ जेके पोहरियत आहिनि ऐं या जेके मज़दूर आहिनि या जेके असर पिया आहिनि उहे कहिड़ा पिया आहिनि तव्हां ॿुधाईंदो असांखे त हिते हिन वक़्तु छा सूरत हाल आहे बदीन जी हिते बदीन जी शदीद ख़तरनाक हालत है छो जो ग़रीब तबिको जेको आहे तक़रीबन 90% जेको आहे सो 95% हिते बदीन जो वोकल क्लास जो माण्हू आहे इंतिहाई मजबूर बेवस ऐं तमामु इंतिहाई मजबूरी वारी हालत में ज़िंदगी बसर पियो करे छो त हींअर लॉकडाउन थियण खां पोइ न त असांजो को इंतिज़ामी सिस्टम नज़र अचे थो न कोई ॿियो को अहिड़ो सिस्टम आहे छो जो हिते न असांजो को वॉलंटियरली न NGOs न गवर्नमेंट जो कोई फ़र्ज़ु असांखे नज़र अचे थो ऐं असां एज़ ए पीपल पार्टी जो अहदेदार या हमदर्द ऐं अपील कंदुसि सिंध गवर्नमेंट खे त असांजा मिनिस्टर साहिबान बि तकरीरूं कनि पिया प्रेस कॉन्फ्रेंसूं कनि पिया त असां जेको सो ॿाहिरि माण्हुनि में निकिरी हलूं पिया माण्हुनि खे रिलीफ ॾियूं पिया ईअं कतई कोन्हे हीअ जेको अव्हांखे ॿुधाइनि पिया हिते जा माण्हू जीअं असांजा सिलेक्टेड MPs वग़ैरह या जेके मिनिस्टर्स या जो कुझु बि हिते आहिनि हुननि जो आउं दावा सां थो चवां ॾिसो असांजे बदीन जे माण्हुनि जो जेको हाल आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे आउं सम्झां थो त गवर्नमेंट जे तरफ़ां हा वॉलंटियरली किन माण्हुनि को रिलीफ ॾिनो हुजे त हू अलॻि आहे ऐं हुनजे लाइ असीं चऊं था हा ॾिनो आहे पर गवर्नमेंट जी शइ नज़र असांखे कोन थी अचे जो को बि माण्हू इंतिज़ामी तौर ते हिते नज़र असांखे न आयो आहे न कंहिं माण्हुनि खे कुझु को रिलीफ ॾिनो आहे न को राशन पाणी मिलियो आहे बहरहाल जेका कंडीशन इंतिहाई ॾुखोईंदड़ ऐं इंतिहाई ख़तरनाक कंडीशन थी चुकी आहे ख़ासि करे बदीन जो पोइते पियल कोस्टल एरिया सां वाबस्ता माण्हू आहिनि ऐं हिननि सां इंतिहाई घणो कुझु जेको आहे सो ज़्यादती पई थिए तंहिं लाइ ऐं बिलावल भुट्टो साहिब खे ऐं ज़रदारी साहिब खे ऐं ॿिया असांजा जेके वस वारा आहिनि या गवर्नमेंट ऑफ सिंध आहे मुराद अली शाह साहिब खे अपील कंदासूं त बज़ाब्ते ख़ुदि तव्हां इन्वेस्ट करियो माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते न हलो हीअ तव्हांखे ग़लति इन्फॉर्मेशन पिया ॾियनि हिते जेकी कुझु थिए पियो इंतिहाई ख़तरनाक पियो थिए ऐं हीअ तव्हांखे मिसगाइड पिया कनि हीअ का पूरी कंफर्म इन्फॉर्मेशन कोन पिया ॾियनि हिते जेकी कुझु थिए पियो असां खां पुछो हिते माण्हुनि खां पुछो कुझु बि कोन पियो थिए रुगो ऐलान आहिनि कुझु ॻाल्हियूं आहिनि बाक़ी रियल तरह सां हिते कुझु बि न थियो 25 ॾींहंनि में जे असांखे उहो नज़र कोन आयो आहे त को हुननि जो को नुमाइंदो आयो हुजे त हुननि चयो हूंदो त हीअ इंतिज़ामिया जे तरफ़ां या DC नाज़रीन धरती TV न्यूज़ जे अवामी मसइला प्रोग्राम में अॼु बदीन वासियुनि जूं हिन ते जेके मज़दूर आहिनि उन्हनि जूं सियासी समाजी अॻुवाणनि जूं वापारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन्हनि जो चवणु हो त सिंध गवर्नमेंट तरफ़ां जेको लॉकडाउन वारो जेको सिलसिलो हो जेको ऐलान हो इहो तमामु बहितरु हो छाकाणि त कोरोना वायरस जहिड़ी वबा खां माण्हू महफ़ूज़ रही सघे थो ऐं घरनि में ई महदूद रहण जे करे माण्हू इन वबा खां एहतियात तौरु जेको आहे सो महफ़ूज़ रही सघे थो लेकिन हीअ जेको ॾियारी ते कमु कंदड़ पोहरियत आहिनि जेके मज़दूर आहिनि इहो जेको आहे सो हिननि जी माली सहायता न करण जे करे या ज़िले इंतिज़ामिया थोरे चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जे तरफ़ां हिननि जी का बि मदद न करण न को उन्हनि खे राशन ॾियण जे करे हू तमामु घणो परेशान आहिनि ऐं ॿिए तरफ़ वरी तव्हां ॾिसंदो त हीअ जेके ॿिए तरफ़ जॾहिं असीं ॾिसंदासीं त बदीन में जेको आहे सो हज़ारनि जे तइदाद में जेको एमरजेंसी फंड जेको ॾिनो पियो वञे वफ़ाक़ी गवर्नमेंट तरफ़ां जेके 12,000 औरतुनि खे मिली रहिया आहिनि उते जेको आहे सो तमामु घणियूं हज़ारनि जे तइदाद में औरतूं पैतल आहिनि जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि सां गॾु उनजा वारस बि आहिनि ऐं उन्हनि सां गॾु जेके उन ईंदड़ उन जा माण्हू आहिनि उहे उते पाणी पीअनि था हिकिड़े गिलास में पाणी पीअण जे करे हीअ जेको कोरोना वायरस जो ख़दशो आहे इन फैलिजण जा बि वॾा इम्कान छाकाणि त 20 ॾींहंनि खां वधीक अरसे ताईं हीअ जेको लॉकडाउन जो सिलसिलो रहियो इहो जॾहिं पैसा जारी थिया आहिनि पैसा जारी थियण खां पोइ औरतुनि जे घणे हुजण जे करे हीअ जेको किराना वायरस आहे इहो तमामु घणो फैलिजण जो पिणु ख़तरो आहे छाकाणि त रश ऐं हुजूम ते त हू बि पाबंदी आहे इन करे जेके ज़िले इंतिज़ामिया आहे या हिते जेका बदीन पुलिस आहे उहा बि कंट्रोल करण में नाकाम रही आहे
ऐं काफ़ी जेके आहिनि से बदीन में जेके दुकान बि खुलियल आहिनि ऐं जेका आहे सा लॉकडाउन जेको आहे सो पंहिंजे आस्ते आस्ते सिलो थींदो जेको पंहिंजी पुॼाणी ते पहुचण वारो आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे सो हिते जेके शहरी आहिनि या वापारी आहिनि या जेके ही पोरियत आहिनि उन्हनि जो चवणु आहे त सिंध गवर्नमेंट खे घुरिजे त जेके ग़रीब मिसकीन पोरियो कंदड़ जेके मज़दूर आहिनि उन्हनि जी माली सहायता कई वञे, उन्हनि खे राशन पाणी ॾिनो वञे त जीअं हुननि जो वक़्तु जेको आहे तमामु सुठो गुज़री सघे। इंशाअल्लाह ही अॼु धरती टीवी जो प्रोग्राम जेको आहे मसला पंहिंजी पुॼाणी ते पए थो कि वरी ॿिए प्रोग्राम में के ॿिए इशू ते वरी हाज़िर थिबो। अॼु जो प्रोग्राम धरती टीवी न्यूज़ जो प्रोग्राम अवामी मसला मां पंहिंजे मेज़बान अली मोहम्मद शहाणी ऐं साथी कैमरामैन आसिफ अली खे ॾींदा इजाज़त। जिना पेर तेना ख़ैर साल सलामत सदाईं गॾु अल्लाह निगहबान।